कौन अच्छा हाँ पाण सिखंदा मुनफरिद सेट ऐं लाॻापियल सेट। मुनफरिद सेट खे इंग्लिश में चइबो आहे डिसजॉइनिंग सेट ऐं लाॻापियल सेट खे चइबो आहे ओवरलैपिंग। हाणे पहिरियों पाण मुनफरिद सेट पढ़ूं था। मुनफरिद जीअं नाले में ज़ाहिर आहे, मुनफरिद माना ॿिया ॿिया। ठीकु आहे। हाणे हिते तव्हां ॾिसंदो त ए जा मेंबर आहिनि 1 2 3 ऐं बी जा मेंबर आहिनि 5 6। हिन जो कोई बि मेंबर जेको आहे साॻियो न आहे। जेकॾहिं असां हिनखे शक्ल जी सूरत में ज़ाहिर कंदासीं, हे ए आहे जिन मेंबर आहिनि 1 2 3। ठीकु आहे। ऐं बी खे जेकॾहिं शो कंदासीं इहो थी वेंदो 5 ऐं 6। ठीकु आहे। हाणे ॾिसो हिन जो कोई बि मेंबर साॻियो न आहे। इन करे हे ॿई छा आहिनि, ए ऐं बी पाण में छा चवंदासीं, मुनफरिद यानी कि डिसजॉइनिंग सेट आहिनि, किथे बि जॉइन नथा कनि हिक ॿिए खे। हाणे ॾिसंदासीं लाॻापियल सेट यानी कि ओवरलैपिंग। ठीकु आहे। हाणे पहिरियों सम्झो इहे हूंदा छा आहिनि। मिसाल हिकिड़ो सेट आहे 1 2 3 4 5, मिसाल ए आहे। ऐं ॿियो बी सेट आहे जंहिंजा मेंबर आहिनि, मिसाल वठूं था 4 5 6 7। ठीकु आहे। हाणे ॾिसो हिन में 4 ऐं 5 साॻा आहिनि। जिते 4 ऐं 5 आहिनि इहे हिक ॿिए खे ओवरलैप कंदा। असां जेकॾहिं हिनखे शक्ल जी सूरत में ठाहियूं, मिसाल हे ए सेट आहे, हिन जा मेंबर आहिनि 1 2 3 हे 4 हे 5। ठीकु आहे। हाणे ॿियो सेट ठाहींदासीं जंहिंजा मेंबर कहिड़ा आहिनि 4 5 6 7। ठीकु आहे। हे बी सेट आहे। हाणे ॾिसो इन जो जेको हे 4 ऐं 5 वारो हिसो आहे ॿिन्हिनि जो सेम आहे, ओवरलैप करे थो। ओवरलैप जो मतिलबु हूंदो आहे हिक ॿिए जे मथां अची वञणु। ठीकु आहे। ॾिसो हे ॿई असां जेकॾहिं हिनखे अलॻि करे लिखूं त बी कुझु हिन तरीक़े सां आहे 4 5 6 7 ऐं ए कुझु हिन तरीक़े सां आहे 1 2 3 4 5। असां हिनखे जॾहिं मिलाईंदासीं त हे 4 ऐं 5 वारो हिसो जेको आहे हिन जो ओवरलैप कंदो, हिक ॿिए जे मथां ईंदो। हेॾे ॾिसो हे जेको हिसो आहे हिन जो छा आहे, ओवरलैपिंग आहे। ठीकु आहे। इन करे हे ॿई जेके हिन जा मेंबर साॻा आहिनि। हाणे माना अहिड़ा मेंबर जंहिंजा 1 या 2 माना 1 खां वधीक मेंबर साॻा हुजनि, कम अज़ कम 1 मेंबर 2 मेंबर 3 मेंबर जेकॾहिं साॻा हुजनि त उनखे पाण छा चवंदा आहियूं, ओवरलैपिंग सेट यानी कि लाॻापियल सेट। ठीकु आहे। कम अज़ कम असां वटि छा 1 रुकुन साॻियो हुजे। 1 रुकुन हूंदो तॾहिं उहे हिक ॿिए खे ओवरलैप कंदा न। अच्छा, पर उन लाइ शर्त इहो आहे त कोई बि कंहिंजो मातहत न हुजे। इहो क्वेश्चन अथव। मिसाल था वठूं, हाणे जेकॾहिं इहो जेको आहे सो हिन में पॉइंट अथव, मिसाल 1 2 3 4 5। ॿियो सेट आहे बी जंहिंजा मेंबर आहिनि 2 ऐं 4। ठीकु आहे। हाणे ॾिसो हे हिन सां गॾु हिन सां ओवरलैप त करे थो, पर छो जो करे हिन जो मातहत आहे। इन जो मतिलबु इहो थियो त हिन जा जेके बि असां मातहत सेट कढंदासीं यानी सब सेट, उन्हनि मंझि हिकिड़ो 2 4 बि ईंदो ऐं इहो हिन जो जेको आहे सो मातहत हूंदो। इन करे हे ॿई हाणे ओवरलैपिंग सेट न सॾिबा, बल्कि हे छा सॾिबो, बाला सेट, हे हुनजो मातहत सेट। ओवरलैपिंग सेट न आहिनि। ओवरलैपिंग जो मतिलबु आहे ॿई हिक ॿिए जा हुजनि, टकर जा हुजनि, पर उन में सिर्फ़ु 1 या 2 मेंबर साॻा अचनि। जीअं हिन में असां ॾिसी सघूं था 1 2 3 4 5 हिन जा आहिनि 4 5 6, यानी हिन जा 6 7 हेॾे न आहिनि ऐं हिन जा 1 2 3 न। हे हिन जो मातहत आहे न हे हिन जो मातहत आहे, पर सिर्फ़ु हिननि जो हे ईअं सन त मफ़ाद मुश्तरक आहे या हे नंबर मुश्तरक आहिनि। ठीकु आहे। जेकॾहिं ॿई हिक ॿिए जा मातहत न हूंदा ऐं सिर्फ़ु 1 या 1 खां वधीक मेंबर साॻिया हुजनि त पोइ चवंदासीं ए ऐं बी हिक ॿिए जा छा आहिनि, ओवरलैपिंग सेट आहिनि। पर जेकॾहिं मातहत सेट हूंदो त मातहत सेट 16 हूंदा, मिसाल चइनि वारे जा, त उहो 16 त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन जे हेठां ईंदा ईंदा। इन करे उहे ओवरलैपिंग सेट न सॾिबा आहिनि। यानी मेंबर साॻा हुजनि, पर शर्त इहो आहे त उहे मातहत सेट हिक ॿिए जा न हुजनि, यानी उन जा कुझु मेंबर ॿिया बि हुजनि, हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हुजनि। हाणे हे ॿई जेको आहिनि ओवरलैपिंग सेट आहिनि। आई होप तव्हांखे मुनफरिद ऐं ओवरलैपिंग सेट जो कॉन्सेप्ट सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू।